अॻ में तड़ कर वुज़ू करे पोइ साईं तोखे यादि फरमायो त हिन धके जी अड़े साईं की वरी वेक तड़े ईसा फकीर खोसे दे साईं बादशाह करीम आया पे हा पोइ हुतां जॾहिं आया त छाते पे आया साईं घोड़े ते जमायत पंध वेझड़ो हो जी जी पोइ साईं बादशाह त घोड़े सां फ़क़ीर ज़िक्र कंदा पिया अचनि ॾाढा ला इलाहा इल्लल्लाह साईं बि ज़िक्र पढ़ंदा पिया अचनि पर जमायत बि हुई हू पेहे ते वेठो हुजे मथे त हुनजो ॾिठो त साईं मशीन वारा साईं आहिनि ऐं जमायत बि आहे त हिन वरी नारे हेतिरी नारा हणणु लॻो ॾाढा साईं त उथी रहिया साईं बादशाह जीअं जाइल हणंदा आहिनि त नारो हणो तीअं सड़नि उहो जीअं ॿुधायो मां न ॻाल्हि असांखे ॾिसी वरी हज़रत अली साईं करम जो यादि ईंदो अथनि पर ॾिसी पोइ शुक्र आहे जो मौला अली यादि त अचे थो इहा त ॻाल्हि आहे न पोइ असांखे त ख़ुशी थी थिए सही पोइ जॾहिं जो पहुता त ईसा फ़क़ीर फरमाए त बाबा इहो फ़क़ीर जेको हज़रत मुर्तज़ा अली साईं जो किस्म पुकारे पियो उनखे हेॾे वठी अचो साईं बादशाह जो बादशाह फरमायो पेहे ते वेठो आहे पेहे ते वेठो जेको त उनखे वठी अचो पर चईसि अॻ में तड़ करे वुज़ू करे पोइ अचे वाह अञा पहुतो ई कोन्हे पर उते जो हुन सां ॻाल्हि कयो आहे अॻ में तड़ करे वुज़ू करे पोइ साईं तोखे यादि फरमायो त हिन धके जी अड़े साईं की वरी वेक तड़े वाह वाह माना मथो मेरो वेठे अली अली वेठे पुकारी